फरमान मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम है जेको मुते एक बेरो दुरूद पाक पढ़ंदो आहे अल्लाह ताला उनते ॾह रहमतूं मोकिलींदो आहे। हिकु दफ़ो वरी आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन मअदिनिल जूदि वल करम व आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सहाबी रसूल हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु का रवायत है अल्लाह पाक का आखिरी नबी रसूल हाशमी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम रोज़ा रखंदा हुआ ऐं एतिरे कसरत सां नमाज़ूं पढ़ंदा हुआ जो संदन मुबारक पैर सुजी पवंदा हुआ। उम्मुल मोमिनीन हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा फरमाइनि थियूं सरकार आली वक़ात मकी मदनी ताजदार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम रात जो नफल नमाज़ूं कॾहिं न छॾींदा हुआ। जेकॾहिं कॾहिं तबीयत नासाज़ थींदी हुई त वही अदा कंदा हुआ। उम्मुल मोमिनीन हज़रत उम्मे सलमा रज़ियल्लाहु तआला अन्हा जी रवायत मुताबिक़ रहमत आलम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो मामूल मुबारक ही हो त रात जो नमाज अदा कंदा हुआ, पोइ जेतिरी देर नमाज अदा कई ओतिरी देर आराम फरमाईंदा हुआ, पोइ बेदार थी जेतिरी देर आराम कयूं ओतिरी देर नमाज वरी अदा फरमाईंदा हुआ। नमाज पढ़ण जे मिक़दार आराम फरमाईंदा हुआ, ईअं ई कंदा रहंदा हुआ ऐसी ताईं जो फजर थी वेंदी हुई। हज़रत जाबिर रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाइनि था प्यारा आका मकी मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम आराम फरमाइण खां पोइ जॾहिं बि बेदार थींदा हुआ त ॾंदड़ ऐं वज़ू करे नमाज अदा कंदा हुआ। सहाबी रसूल हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाइनि था हिकु राति अल्लाह पाक जे आखिरी नबी रसूल हाशमी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम मस्जिद में नमाज अदा फरमाए रहा हुआ। मूं मौक़े के गनीमत समझी पान सगोरन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे पुठियां बि संदन इक़्तिदा में नमाज शुरू कई। अल्लाह पाक के रसूल मक़बूल सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम नमाज दौरान सूरत बकरा जी तिलावत शुरू फरमाई। मुझे दिल में ख्याल हो तो हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम 100 आयतूं पढ़ी रुकू फरमाईंदा, पर पाण करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम 100 आयतुनि ते रुकू न कयो बल्कि अॻिते पढ़ंदा विया। हाणे मूंखे ख्याल आयो त 200 आयतुनि ते पाण सगोरा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम रुकू फरमाईंदा, पर पाण करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम 200 आयतुनि ते बि रुकू न फरमायो। वरी मूंखे ख्याल थियो त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम पूरी सूरत बकरा यानी तक़रीबन 2.5 सिपारा मुकम्मल पढ़ी रुकू कंदा। सूरत बकरा मुकम्मल थी पर पाण सगोरन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम अञा बि रुकू न फरमायो बल्कि सूरत आल इमरान शुरू फरमायो। हाणे मूं सोचियो त हुज़ूर सूरत आल इमरान मुकम्मल तिलावत करे रुकू फरमाईंदा, पर मुझो ख्याल हिन बेरे बि दुरुस्त न हो। पाण सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सूरत आल इमरान मुकम्मल फरमाई यानी पौना 4 सिपारा तिलावत फरमाया, पर रुकू न कयूं बल्कि सूरत निसा शुरू फरमायो। हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाइनि था मूं सोचियो त शायद हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सूरत निसा मुकम्मल करे रुकू कंदा, हिन बेरे भी मुझो ख्याल दुरुस्त न निकतो। जाने कायनात फ़ख्र मौजूदात सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सूरत निसा मुकम्मल कई यानी 5 सिपारा पूरा थी विया। हाणे पाण करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सूरत माइदा शुरू फरमाई ऐं सूरत माइदा मुकम्मल तिलावत करण खां पोइ यानी तक़रीबन 6.25 सिपारा पढ़ी रुकू फरमायो। मूं ॿुधो पाण सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम रुकू में सुब्हान रब्बियल अज़ीम पढ़ी रहा हुआ, पोइ ॿी रकात में पाण सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सूरह अनआम शुरू फरमाई। दुरूद शरीफ पढ़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन मअदिनिल जूदि वल करम
वालिहि वसहबिहि वबारिक वसल्लिम अलैहि। ए आशिकान रसूल ॾिठो बख्शियल बख्शायल आका, उम्मत के बख्शाईंदड़ आका, बिनी जानन जे दाता नूर खुदा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम केतिरी कसरत सां ऐं केतिरी पाबंदी सां इबादत कंदा हुआ। तो हिते इहो बि गौर कयो त प्यारे आका मकी मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जूं मसरूफ़ियतूं केतिरियूं हुयूं। असां ते उमूमन हिकु घर जी ज़िमेदारी हूंदी आहे, हिकु घर जे कुझु बातिन जी सार संभाल करणी पवंदी आहे, पर असांजा आका मकी मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सॼी काइनात जा नबी आहिनि। नबूवत जा फ़र्ज़ अदा कंदा हुआ, साहबी सगोरनि खे इल्म दीन भी सेखारींदा हुआ, नेकी जी दावत भी ॾींदा हुआ, गमखारी भी कंदा हुआ, मरीज़नि जी इयादत भी कंदा हुआ। पाण सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ख़िदमत में माण्हू फ़रियाद खणी ईंदा हुआ, उन्हनि जूं फ़रियादूं भी ॿुधंदा हुआ। ऐं असांजे प्यारे नबी रसूल हाशमी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो त इहो शान आहे जो जानवर भी संदन बारगाह में दुख दर्द ॿुधाईंदा हुआ। पाण करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम उन्हनि खे बि शफ़क़त ऐं रहमत सां नवाज़ींदा हुआ। ईअं सोचींदा वञो केतिरियूं मसरूफ़ियतूं हुयूं, इन्हनि सभिनी मसरूफ़ियतुनि जे बावजूद प्यारा आका नूर खुदा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम पाबंदी सां ऐं कसरत सां अल्लाह पाक जी इबादत कंदा हुआ। अफ़सोस हिकु असां आहियूं जो हर कम जे लाइ वक़्तु कढी वठंदा आहियूं। पैसा कमाइणा हुजनि त वक़्तु ई वक़्तु आहे, घुमण फिरण जे लाइ वञणो हुजे त वक़्तु ई वक़्तु आहे। मोबाइल ऐं सोशल मीडिया जे लाइ असां हर वक़्तु तयारु आहियूं। को मदारी अचे त उनजे आसपास मजमू लॻाइण जो बि वक़्तु आहे, खेॾण जे लाइ बि वक़्तु आहे। रोडनि ते वॾियूं वॾियूं LCDs लॻाए राति जो देरि ताईं रांदि रूंद ॾिसणु ऐं हुल हंगामे जो बि वक़्तु मिली वेंदो आहे। हा, असांखे वक़्तु न आहे मिलंदो त सिर्फ़ु इबादत करण जे लाइ वक़्तु न आहे मिलंदो। असांखे वक़्तु न आहे मिलंदो त इशराक़ ऐं चाश जा नफ़िल पढ़ण जे लाइ वक़्तु न आहे मिलंदो। वक़्तु न आहे त अवाबीन जी नफ़िलनि जे लाइ न आहे, वक़्तु न आहे त नेक इज्तिमान में शिरकत जे लाइ वक़्तु असां वटि न आहे। इन खां अलावा दुनियावी कमनि जे लाइ असां वटि हर वक़्तु हूंदो आहे। काश असांखे फ़िक्र आख़िरत नसीब थी वञे, काश असां पंहिंजे आका ऐं मौला मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम खे अमली तौर ते पंहिंजो आइडियल बनाइण ऐं पाण सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी सीरत पाक खे ज़िंदगी में नाफ़िज़ करण में कामयाब थी वञूं। काश इबादत जी तौफ़ीक़ मिली वञे। मशहूर सूफ़ी बुज़ुर्ग मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह तआला अलैहि फरमाइनि था, जेकॾहिं बादशाह तव्हांखे कंहिं ख़ासि कम सां किथे मोकिले, तव्हां राह में रस्ते में ॿिया खोड़ सारा कमु करियो, पर उहो ख़ासि कमु जंहिंजे लाइ बादशाह तव्हांखे मोकिलियो आहे उहो करणु विसारे छॾियो त ॿुधायो छा बादशाह तव्हां सां ख़ुशि थींदो या न? कॾहिं बि न थींदो। बसि इन ई करे दुनिया में इंसानु हर कमु विसारे त विसारे छॾे, पर हिकु कमु आहे जेको बिल्कुलु न विसारणु घुरिजे। उहो ख़ासि कमु कहिड़ो आहे, इन जो तज़किरो सिपारे 22 सूरतुल अहज़ाब जी हिन आयत मुबारका में इरशाद फरमायो वियो आहे, इन्ना अरदनल अमानत अलस समावाति वल अर्दि वल जिबाली फअबैन अन यहमिलनहा व अशफक़न मिनहा व हमलहल इंसान। बेशक असां आसमाननि ऐं ज़मीन ऐं जबलनि ते अमानत पेश फरमाई त उन्हनि उन जे खणण खां इनकार कयो ऐं उन खां डिॼी विया ऐं इंसान इन अमानत खे खणी वरितो। इन आयत में अमानत मां नमाज़ूं ऐं हर उहो कमु मुराद आहे जंहिंजे करण ते सवाब मिले ऐं न करण ते गुनाह मिले। अफ़सोस असांखे हर कमु यादि रहंदो आहे, खाधो न आहियूं विसारींदा, पीअण न आहियूं विसारींदा, नवां कपिड़ा वठण न आहियूं विसारींदा, मोबाइल जो नओं मॉडल अचे त जेसीं ताईं ख़रीद न करियूं सुकून न ईंदो। गाॾियुनि जा नवां मॉडल ध्यान में रखंदा आहियूं। हा, ध्यानु नथो रहे त सभ खां उहो कमु यानी इबादत ॾांहुं ध्यानु नथो रहे, नमाज़ ॾांहुं ध्यानु नथो रहे, क़बर जो फ़िक्र नथो रहे, क़बर जी वहशत ॾांहुं ध्यानु नथो वञे।
क़ब्र में जॾहिं नकीर आहिनि यानी मलाइक सवाल पुछंदा, उन तनाई में वहशत में कहिड़ो जवाबु ॾियणो आहे, कीअं ॾेई सघंदासीं, ऐं क़यामत जी गर्मी में असांजो छा थींदो, जॾहिं अमाल नामो खोलियो वेंदो उन वक़्तु कहिड़ो हाल हूंदो, पुल सिरात कीअं लंघंदासीं, अफ़सोस जन्नत ठिकाणो थींदो या जहन्नम में असांखे वञिणो पवंदो, ऐं असांजो ध्यानु नाहे हूंदो त इन्हनि ॻाल्हियुनि ॾांहुं नाहे हूंदो। काश असां फ़िक्र आख़िरत वारा बणिजी वञूं, काश इबादत जो ज़ौक़ मिली वञे, काश 100 करोड़ काश दुनिया जी मोहब्बत दिलि मां निकिरी वञे, काश अल्लाह पाक जी रज़ा माणण जो फ़िक्र मिली वञे। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन मअदिनिल जूदि वल करम व आलिहि व सहबिहि व बारिक वसल्लिम अलैहि। सिपारे 27 सूरत ज़ारियात आयत नंबर 56 में अल्लाह पाक इरशाद फरमाए थो, वमा खलक़तुल जिन्न वल इंसा इल्ला लियअबुदून, ऐं मूं जिन्न ऐं इंसान इन लाइ पैदा कया त मुंहिंजी इबादत कनि। हिन आयत मां मालूम थियो त असां हिन दुनिया में अल्लाह पाक जी इबादत ई जे लाइ आया आहियूं, तंहिं करे असांखे घुरिजे त असां इबादत खे हर शइ खां वधीक अहमियत ॾियूं। बाक़ी कुझु विसरे थो त भले विसरे, इबादत में सुस्ती हरगिज़ न अचणु घुरिजे। हज़रत सुफ़ियान बिन उयैना रहमतुल्लाह तआला अलैह फरमाइनि त हज़रत क़ैस बिन मुस्लिम रहमतुल्लाह तआला अलैह जी आदत हुई त पाण सॼी राति नमाज़ूं पढ़ंदा हुआ, सहरी जे वक़्तु वेही रहंदा हुआ ऐं अल्लाह पाक जी बारगाह में गिरिया ऐं ज़ारी कंदे यानी लुड़क वाईंदे चवंदा हुआ, हीउ उहो कमु आहे जंहिंजे लाइ असांखे पैदा कयो वियो आहे। ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं असांजो इख़्तिताम ख़ैर सां न थियो त असां हलाक थी वेंदासीं। घर तू नाराज़ हुआ तो मेरी हलाकत होगी, हाय मैं नारे जहन्नम में जलूंगा या रब। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन मअदिनिल जूदि वल करम व आलिहि व सहबिहि व बारिक वसल्लिम अलैहि। ए आशिक़ान रसूल, अल्लाह पाक असांखे इबादत ऐं रियाज़त जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। यकीन मञियो दुनिया में जेको कुझु मौजूदु आहे अल्लाह पाक जी इबादत हिननि सभिनी खां वधीक लज़ीज़ आहे। मसइलो इहो आहे त असां दुनियावी लज़तनि में गुम थी विया आहियूं। इबादत ऐं रियाज़त जी जेका अहमियत आहे असां उहा अहमियत उनखे नाहे ॾिनी। इन करे असांखे दुनियावी कमनि में जेका लज़त मिले थी इबादत में अहिड़ी लज़त नथी मिले। जेकॾहिं असां इबादत करण वारा बणिजी वञूं त इंशा अल्लाहुल करीम इबादत अहिड़ी लज़त में अहिड़ी लज़त नसीब थींदी जो इबादत करण बिना ज़िंदा रहणु मुश्किल लॻंदो। अल्लाह पाक जो हिकु नेक माण्हू जेको कसरत सां इबादत कंदो हो, उहो फरमाए थो जेका लज़त ऐं नेमत असांखे नसीब आहे, जेकॾहिं दुनियावी बादशाह इनखे सुञाणे वठनि हा त हो तलवारनि जे ज़रिए असां सां जंग कनि हा। यानी दुनियावी बादशाह जहिड़ी तरह ताज ऐं तख़्त ते कब्ज़ो करण जे लाइ पाण में जंग कंदा आहिनि, जेकॾहिं उन्हनि खे मालूम थी हा त इबादत में केतिरी लज़त आहे त उहे ताज ऐं तख़्त जा न बल्कि इबादत जी लज़त जा शैदाई थी वञनि हा। रवायत आहे त साहबी रसूल हज़रत मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह तआला अन्हु जो आख़िरी वक़्तु आयो त पाण रोअण लॻा। अर्ज़ु कयो वियो, साईं अव्हां छो रोई रहिया आहियो? फरमायूं, इन करे रोई रहियो आहियां जो मौत खां पोइ आऊं गर्मी जे रोज़नि जी उञ ऐं सर्दियुनि जे रातियुनि में नमाज़ूं पढ़ण खां महरूम थी वेंदुसि ऐं आलम सगोरनि जे ज़िक्र जे हल्क़नि में हाज़िर न थी सघंदुसि। सुबहान अल्लाह। ए आशिक़ान रसूल, ॾिसो जिन खे इबादत जी लज़त नसीब आहे उहो दुनिया जी हर शइ ते इबादत ई खे तरजीह ॾियनि था। काश असांखे बि इबादत जी अहिड़ी लज़त नसीब थी वञे, काश असां हर शइ खां वधीक इबादत खे अहमियत ॾियण वारा बणिजी वञूं। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन मअदिनिल जूदि वल करम व आलिहि व सहबिहि व बारिक वसल्लिम अलैहि। हज़रत उरवा बिन ज़ुबैर रज़ी अल्लाह तआला अन्हु जे पेर में जॾहिं आकिला जी बीमारी थी, आकिला उन फुरड़ी खे चवंदा आहिनि जंहिंजे सबबु गोश्त सड़ी किरणु लॻंदो आहे,
त तबीबन या तजवीज़ ॾिनी त संदन पेर कटियो वञे त जीअं वो ज़ख़्म सॼे जिस्म में न फैलिजी वञे, पर हज़रत उर्वा बिन ज़ुबैर रज़ियल्लाहु तआला अन्हु उन ते राज़ी न थिया ऐं मुसलसल इनकार ई कंदा रहिया। नेक्स्ट डॉक्टरनि खे चयो वियो जॾहिं ही नमाज़ पढ़ी रहिया हुजनि तॾहिं संदन पेर कटिजो। डॉक्टरनि ईअं ई कयो। हज़रत उर्वा बिन ज़ुबैर रज़ियल्लाहु तआला अन्हु नमाज़ अदा फरमाए रहिया हुआ त संदन पेर मुबारक कटियो वियो, पर कुर्बान वञिजे हज़रत उर्वा रज़ियल्लाहु तआला अन्हु एतिरी दिल जमई सां नमाज जी लज़त में गुम थी नमाज अदा करे रहिया हुआ जो खेनि पेर कटजण जो एहसास ई न थियो। इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह तआला अलैह लिखनि था हज़रत मुस्लिम बिन यसार रहमतुल्लाह तआला अलैह एक बेर नमाज अदा फरमाए रहिया हुआ, ओचितो संदन वेझो ई कंहिं सबब बाहि भड़की पई। हज़रत मुस्लिम बिन यसार रहमतुल्लाह तआला अलैह नमाज में एतिरा मशगूल हुआ जो खेनि बाहि लॻण जो एहसास ई न थियो। ऐसी ताईं जो माण्हू अची बाहि विसाई। साहबी रसूल हज़रत अब्दुल्लाह बिन ज़ुबैर रज़ियल्लाहु तआला अन्हु खे बि इबादत जी अहिड़ी लज़त जो हिस्सो नसीब थियो हो। पाण इंतहाई ख़ुशू ऐं ख़ुज़ू सां नमाज अदा कंदा हुआ। हिकु भेरे पाण नमाज पढ़ी रहिया हुआ, क़रीबी संदन नंढड़ो प्यारो पुटु मौजूदु हो। ओचितो छित तां हिकु नांग ॿारड़ी जे वेझो अची किरियो। माण्हुनि नांग चई शोर कयो ऐं आख़िरकार नांग खे मारियो वियो। एतिरो कुझु थियण बावजूद हज़रत अब्दुल्लाह बिन ज़ुबैर रज़ियल्लाहु तआला अन्हु उन ई तरह सां नमाज पढ़ंदा रहिया। हज़रत अब्दुल्लाह बिन ज़ुबैर रज़ियल्लाहु तआला अन्हु जॾहिं सजदे में वेंदा हुआ त एतिरो डिघो सजदो कंदा हुआ जो जेकियूं संदन मुबारक पुठी खे दीवार जो हिस्सो सम्झी उन ते वेही रहंदियूं हुयूं। हज़रत इब्ने अबू मुलैक रहमतुल्लाह तआला अलैह फरमाईं था ख़ुदा जो कसम अब्दुल्लाह बिन ज़ुबैर रज़ियल्लाहु तआला अन्हु जहिड़ो को ॿियो न ॾिठो। हिकु ॾींहुं पाण नमाज अदा फरमाए रहिया हुआ त मलजीत यानी पत्थर उछलाइण वारी तोप जहिड़ा औज़ार सां हलायल हिकु पत्थर संदन ॾाढ़ी ऐं सीने जे विचां गुज़रियो, पर हज़रत अब्दुल्लाह बिन ज़ुबैर रज़ियल्लाहु तआला अन्हु एतिरे ख़ुशू ऐं ख़ुज़ू सां नमाज अदा फरमाए रहिया हुआ जो ख़ुदा जो कसम संदन अखियुनि में को ख़ौफ़ ॾिसण में न आयो ऐं न ई क़िराअत में को फ़र्क़ु पियो। पाण जीअं इत्मीनान सां नमाज अदा फरमाए रहिया हुआ ईअं ई अदा फरमाईंदा रहिया। हज़रत राबिया बसरिया रहमतुल्लाह तआला अलैहा ॾींहुं राति इबादत में मसरूफ़ रहण वारियूं वलिया हुयूं। पाण रोज़ानो 1000 नफ़िल अदा कंदियूं हुयूं। पाण रहमतुल्लाह तआला अलैहा 50 साल ईअं गुज़ारिया जो कॾहिं विहाणे ते मथो न रखियो। तंबीहुल गाफ़िलीन में आहे त हिकिड़ी हज़रत राबिया बसरिया रज़ियल्लाहु अन्हा नमाज अदा करे रहियूं हुयूं। जॾहिं पाण सजदे में वयूं त चटाई जो कख संदन अख में पइजी वियो। पाण रहमतुल्लाह तआला अलैहा उन जे बावजूद दिल जमई सां बारगाह इलाही में अहिड़ी तरह मुतवजे रहियूं जो जेसीं ताईं नमाज में रहियूं कख जो एहसास ताईं न थियो। मीर अब्दुल वाहिद बिलग्रामी रहमतुल्लाह तआला अलैह लिखनि था नमाज खां पोइ पाण रहमतुल्लाह तआला अलैहा कंहिंखे फरमायो ॾिसो त मुंहिंजी अख में का शइ खुटकी रही आहे। ॾिठो वियो त मुसले जो चोमदार कख अख में हलियो वियो हो ऐं उन सबब संदन अख ज़ख़्मी थी चुकी हुई। ॾिसण वारे चयो ए सैयदा अव्हांजी अख ज़ख़्मी थी वई ऐं अव्हांखे एहसास ताईं नाहे थियो। फरमायो आउं नमाज में हुयुसि, हीउ वाक़ियो थी वियो जॾहिं मां पंहिंजे ख़ुदा जे साम्हूं हूंदी आहियां। जेकॾहिं तमामु दोज़ख़ बि मुंहिंजे अख तां गुज़ारियो त ख़ौफ़ इलाही जे सबब मूंखे ख़बर बि न पवंदी। दुरूद शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन मअदिनिल जुदी वल करम व आलिहि व सहबिहि व बारिक वसल्लिम अलैहि। ए आशिक़ान रसूल ॾिठो असांजा बुज़ुर्ग सगोरा केतिरे ख़ुशू ऐं ख़ुज़ू सां अल्लाह पाक जी यादि में बिल्कुलु महू थी इंतहाई लज़्ज़त सां इबादत कंदा हुआ। अल्लाह पाक असांखे बि इबादत ऐं रियाज़त में अहिड़ी लज़्ज़त नसीब फरमाए। इमाम हसन बसरी रहमतुल्लाह तआला अलैह फरमाए था माण्हू नमाज क़ुरान ऐं दुआ इन्हनि टिनि शयुनि जी मिठाण खां महिरूम थी विया आहिनि। जेकॾहिं तव्हांखे इन्हनि टिनि शयुनि जी मिठाण नसीब थी वञे त अल्लाह पाक जो शुक्र अदा कयो। जेकॾहिं माण्हुनि खे हीउ न मिली सघे त सम्झी वठो त उन्हनि ते भलाई जा दरवाज़ा बंदि थी विया आहिनि।
अल्लाहु अकबर। गौर फरमायो, नमाज तिलावत ऐं दुआ जी लज़त खां महरूम थियणु केतिरो नुक़सानदेह आहे। अफ़सोस अॼु असांजो हाल कुझु अहिड़ो ई आहे। नमाज़ुनि में असांजी दिलि नथी लॻे। तिलावत जी ॻाल्हि कई वञे त शायदि कई महीना गुज़री वञनि था, तिलावत जे तरफ़ ध्यानु नथो वञे। हा, हिकु दुआ आहे असां नमाज़ुनि खां पोइ घुरी वठूं था, उहा बि कीअं घुरूं था ऐं असांजो दुआ घुरण जो अंदाज़ कहिड़ो हूंदो आहे। दुआ में असांजो ध्यानु किथे हूंदो आहे, दुआ में ख़ुशू ऐं ख़ुज़ू केतिरो हूंदो आहे, इहे सभई शयूं ध्यानु जोगियो आहे। अल्लाह पाक खां दुआ आहे त असांखे पंहिंजी इबादत जी लज़त नसीब फरमाए। वाखिरु दाअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।